अस्सलामुअलैकुम नाज़रीन, मेहरान टीवी में भलीकार मां हाँ मुबशर सोलंगी। सब खां पहिरीं हिकु नज़र हेडलाइन ते। बरज़ल पास में बर्फ़ानी छिप किरण के नतीजे में कैप्टन समेत 3 जवान शहीद। ISPR तरफां जारी कयल पधराई मुताबिक़ बरज़ल पास में बर्फ़ हटाइण वारे ऑपरेशन दौरान बर्फ़ की छिप किरी पई। शहीद में कैप्टन असमद, सिपाही रिज़वान ऐं मिशन ऑपरेटर ईसा शामिल आहिनि। ISPR मुजिब 28 वरनि जे शहीद कैप्टन असमद जो ताल्लुक़ लाहौर ऐं सिपाही रिज़वान जो ताल्लुक़ अटक सां हो। कैप्टन असमद बर्फ़ हटाइण वारे ऑपरेशन की निगरानी करे रहियो हो। रूस, ईरान, कोलंबिया ऐं क्यूबा तरफां वेनेज़ुएला ते अमरीकी हमले की मज़म्मत। रूस पारां वेनेज़ुएला क़यादत की मुल्की मफ़ादनि ऐं ख़ुदमुख़्तियारी के दिफ़ा वारी पॉलिसी की हिमायत जारी रखण जो अज़म। वेनेज़ुएला ते अमरीकी हमलन ते गिणती जो इज़हार। रूसी परॾेही वज़ारत चयो आहे त लातिनी अमरीका के ज़ोन ऑफ पीस रहण घुर्जे। ज़रूरी आहे त वधीक छिकताण खे रोकियो वञे। ईरान अमरीकी हमलन के वेनेज़ुएला की क़ौमी ख़ुदमुख़्तियारी ऐं इलाइक़ाई सालमियत के ख़िलाफ़ वर्ज़ी करार ॾेई छॾियो। सलामती काउंसिल खां फौरी तौर ते कार्रवाई जो मुतालबो। पाकिस्तान के हवाई फ़ौज पारां मक़ामी तौर ते तैयार कयल तैमूर वेपन सिस्टम जो कामयाब तजुर्बो। जदीद मिसाइल 600 किलोमीटर ताईं ज़मीनी ऐं सामूंडी हदफ़ के निशानो बनाइण की सलाहियत रखे थो। ISPR जो चवणु आहे त तैमूर मिसाइल दुश्मन के एयर ऐं मिसाइल सिस्टम के चकमो ॾियण में असराइतो आहे। तैमूर मिसाइल की कामयाबी से हवाई फ़ौज की सलाहियतुनि में इज़ाफ़ो थियो आहे। एयर चीफ मार्शल ज़हीर बाबर सिद्धू साइंसदाननि ऐं इंजीनियर्स के मुबारकबाद ॾींदे चयो आहे त तैमूर वेपन सिस्टम जो कामयाब तजुर्बो क़ौमी अज़म ऐं ख़ुद किफ़ालत जो सबूत आहे। सदर ऐं वज़ीर आज़म पारां तैमूर वेपन सिस्टम की कामयाब तजुर्बे ते ख़िराज तहसीन पेश।